नाज़रीन, नेब मटियारी ज़िले जे तरक़ियाती कमनि में करप्शन जी जांच शुरू करे डिप्टी कमिश्नर खां रिकॉर्ड तलब करे वरितो आहे। टेलीफोन लाइन ते मौजूद आहे मुदस्सिर अब्बास। जी मुदस्सिर, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल रुखसार, नेब मटियारी ज़िले के तरक्याती कमनि में करप्शन की जांच शुरू करे छॾी आहे। नेब अख्तियार डिप्टी कमिश्नर मटियारी गुलाम हैदर चांडियो के खत लिखी 10 साल जो तरक्याती कमनि जो रिकॉर्ड जो है सो तलब करे वरितो आहे। जॾहिं नेब तरफा डीसी मटियारी का पिराडक्शन आरो प्लांट वाटर सप्लाई स्कीमुनि तोड़े भिक्षा ब्यूटिफिकेशन प्लान जो भी रिकॉर्ड तलब किया है। जॾहिं मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त नेब अख्तियारनि डीसी मटियारी गुलाम हैदर चांडियो के MPS फंड सां ठहंदड़ पब्लिक हेल्थ ऐं वर्क्स एंड सर्विस जी स्कीमुनि जो 2010 खां 2020 ताईं जो समूरो रिकॉर्ड 28 सेप्टेम्बर ताईं ॾियण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। ज़रियनि जो चवणु आहे त करप्शन में डीसी गुलाम हैदर चांडियो, ठेकेदार इरशाद दाहिरी, गुल पंवर, मुसरफ जाफरी ऐं ॿिया ठेकेदार शामिल आहिनि। जी मुदस्सिर, अवां जी मेहरबानी।